नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा अंसारी मोहल्ले में बाअसर माण्हुनि ऐं सीबको अमलो ठरी मिरवा जे ज़ोर ते प्राइवेट माण्हुनि पारां बिजली जे 11,000 तार कटण ऐं तार गुम करण ते अंसारी बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कयो। इन मौक़े ते रिज़वान अली अंसारी, शहराज अहमद अंसारी, सदाकत अंसारी, फराज अहमद, फरजंद अली ऐं वकार अहमद अंसारी इल्ज़ाम हणंदे चयो त पाड़े में जोगी बिरादरी जा कुझु बाअसर माण्हू असांजे मोहल्ले जी बिजली जा ट्रांसफार्मर मां कुंडा कनेक्शन लॻाए रहिया आहिनि, जंहिं तां असां मना कयोसीं। हिननि प्राइवेट माण्हुनि आसिफ जोगी, नसीम जोगी ऐं गुलाम रसूल जोगी सीबको अमलो ठरी मिरवा जे ज़ोर ते असांजे ट्रांसफार्मर मां 11,000 तार ईंदड़ खे कटे गुम करे छॾियो ऐं असांखे धमकी ॾेई रहिया आहिनि त गुंडागर्दी करे रहिया आहिनि त अवां बिजली हलाए ॾेखारियो। असांजे मोहल्ले में तक़रीबन 30 खां मथे बिजली जी मीटर मौजूदु आहे, जेको असां हर महीने बिजली जो बिल अदा कंदा आहियूं। हिननि आला इख्तियारनि खां एक्शन वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।